अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सियत अब्दुल्ला जी ज़बरदस्त दोस्तों अपडेट तव्हां शेयर कंदासीं। अचण वारी एपिसोड हिकु बहितरीन एपिसोड थियण वारी आहे। इन में हाणे तव्हां ॾिसंदव त रहज़न जेको मंसूर खान खे जेको बदनाम त अॻे ई कयो आहे शाहनवाज़ खान जे चवण ते मुराद जे अॻियां, लेकिन हाणे मुराद इन इंतज़ार में आहे त मां बि मिठण कोन छॾींदुसि जेसीं ताईं उहो अली खान खे न छॾींदा। लेकिन हाशिम जेको आहे उहो जांच लही वेंदो ऐं मुराद खां ते मिठण किथे ॿधल आहे, उनजा दोस्त कहिड़ा आहिनि, पोइ हू ॿाहिरि छॾाए करे अली खान खे उते ई रहण ॾींदा, उहो रहज़न जे हवाले कंदा। इहो शाहनवाज़ खान जी इहा कोशिशि आहे या त मां मिठण खे मराए छॾियां जीअं ही पाण में अञा विढ़नि, ऐं मंसूर खान पाण खे बेगुनाह साबित करण जे लाइ हाणे को न को हू नओं क़दम खणंदो ऐं हुनजी इहा ई कोशिशि हूंदी त मां पंहिंजी बेगुनाही साबित कयां, ऐं उन खे इहा ई कोशिशि लॻल आहे। अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे दोस्तो ॾिसण वटां मिलंदा ऐं होॾां जेको आहे सोढल बि कुझु न कुझु हाणे क़दम खणंदो, उन खे ख़बर आहे छा करिणो आहे छा नाहे करिणो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, असांजे हिन वीडियो खे लाइक कंदा, हिन चैनल खे बि सब्सक्राइब कंदा ऐं हिन जी लिंक दोस्तनि ताईं शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।